अल्लाह अकबर अल्लाह अकबर। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम फरमायो यदखुलून फी दीनिल्लाहि अफवाजा। ओ महबूब तू त हिक गजला चे वो है भी मुसलमान थे, है भी मुसलमान थे ऐं चओ त कॾहिं हिक जे करे भी वॾो फर्क पियो हो। छड़ो हिक जे कलमे पढ़ण ते भी वॾो मिठड़ो उमर भी त अकेलो आयो हो। ॻाल्हायो न, मिठड़ो उमर भी त वो अकेले अचण में फर्क पियो कि न पियो। ओ जे जो ओता को वडेरन जी भरियूं पयूं हो जॾहिं कननि ते ॻाल्हि पयनि त जेको शिकार करण वियो उहो त खुद शिकार थी वियो। उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो अकेलो आयो, हिकड़े कलमो पढ़ियो हो। काबतुल्लाह जा दरवाजा खुली विया, काबतुल्लाह में आज़ान शुरू थी वई। हुयो त अकेलो, हुयो त अकेलो पर सॼो कुफर। अॼु बि माण्हू फज़ल रहमान रड़ियूं कर वारो त अकेलो आहे पर सॼी दुनिया कुफर वारी नथा ॻाल्हाए छो भला। हवा आहे त सभई निंड पइजी विया, सभई सुख पइजी विया पर हिकिड़ो फ़क़ीर आहे कॾहिं लाहौर जे धरतीअ ते, कॾहिं सखर जे धरतीअ ते, कॾहिं कराची जे धरतीअ ते। हाणे हुकूमत चवे थी त ॿिए को नुक़सान कोन्हे, खतरो कोन्हे, पर हिन हिक मो खतरो आहे। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, शान सहाबा, जमीयत उलमा इस्लाम, कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान, इनकिलाबी इनकिलाब, इस्लामी इनकिलाब। तो इंशाअल्लाह जी उते अकेले उमर थरथलो कुफर में आंदो हो त ईअं असांजे कायद अकेले थरथलो आंदो। कहिड़ा कहिड़ा तव्हां उन सां साथ ॾियण जे लाइ तयार न आहियो। सवाल होता सुबुता थींदा हलो ख़ैर आहे, पहिरीं भुल चुक माफ़ आहे। स्टेज वारा से तव्हां हथ न खणो, हेठनि जो इम्तिहान। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जीअं जो सूरत इज़ा जा नसरुल्लाह नाज़िल थी, सब सहाबा खुशू पाकन त रब जी मदद जी ॻाल्हि आहे, रब जे फतह जी ॻाल्हि आहे। अल्लाह पाण वाइदो कयो आहे टोलनि जे टोला, टोलनि जा टोला मिठड़े मोहम्मद करीम जा मुरीद थींदा, आका साईं ते कलमो पढ़ंदा। हिकिड़ो महबूब जो यार हो जंहिंजो नालो अबू बकर सिद्दीक हो। हिकिड़ो महबूब जो यार जंहिंजो नालो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु। अल्लाह रब्बुल आलमीन महबूब के सवा लख यार ॾिना हा। घणा घणा महबूब के सवा लख यार ॾिना, शागिर्द ॾिना। सवा लख यारनि मां 313 जो मक़ाम मथे आहे। ओ जेके जंगे बदर में शरीक हुया घणा हा, घणा हा। छो त पहिरियों पहिरियों ॾुखियो टेम हो न, जेको ॾुखे टेम ते साथ ॾे मज़ो त उन में आहे न। पंहिंजा जलसा केॾा था थियनि पर जेकॾहिं हिते को MP जे टिकट ते बीहारियूं था त घणा था वोट मिलनि। जलसन में अचण सोलो आहे, हथ खणण सोलो आहिनि पर यार मैदान ते निकिरी करे साथ ॾियणो ॾुखियो आहे। मां बि 1988 को वठी करे साईं मीर मोहम्मद मीर कुंवारनि सां हलियो आहे। 2-3 दफ़ा MP MLA वारे टिकट ते बीठा आहियूं। जेके घाटा यार भाकुर पाइण वारा इलेक्शन वारे टेम ते चवंदा आहिनि साईं आहियूं तव्हांजा पर ॾिठो न कराइजो असांखे। जल दब हाँ साईं आहियूं तव्हांजा साईं। समीरुन साहब चवंदो आहे जेके चवंदा आहिनि साईं छड़ो कदम घुमाए वञो मिड़े उताकड़ीअ ते मिड़े घर ते दुआ घुरी वञो, उहे माण्हू चवंदा आहिनि साईं आहियूं तव्हांजा पर असांखे ॾिठो। मुंहिंजा सोना ॾाढो ॾुखियो कमु आहे। चओ इंशाअल्लाह, तो इंशाअल्लाह जे टाइम ते जॾहिं बि अल्लाह वारा बुजुर्ग सॼो कंदा चओ इंशाअल्लाह मैदान ते हाज़िर थींदो। मैदान ते
हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जो हिकिड़ो यार जंहिंजो नालो अबू बकर सिद्दीक़ आहे, 1.25 लाख यारनि मां 313 जंहिंजो मक़ाम मथे आहे। 313 मां वरी 10 महबूब जा यार जिन खे जहिड़े जन्नत जूं टिकट मिलियूं थी तंहिंजो मक़ाम मथे आहे। वरी 10 मां 4 ख़लीफ़ा तंहिंजो मक़ाम मथे आहे। चैन मां वरी समूरनि जो इमाम मिठड़े अबू बकर सिद्दीक़ जो मक़ाम मथे आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला मजे नबी जे कुंड में वेचारो वेठो रोए तो सहाबा चवनि था अबू बकर यार ॿुधाओ त सही हेॾे रब करीम जा केॾा वाइदा, हेॾे रब करीम जूं केॾियूं ॻाल्हियूं। अबू बकर तूं छाजे करे रोए तो? हे त ख़ुशीअ जो मक़ाम आहे, ख़ुशि थियण वारी ॻाल्हि आहे। सदको वञ अबू बकर जेको महबूब जा राज़ सम्झंदो हो, जेको अल्लाह जा इशारा सम्झंदो हो, अबू बकर सिद्दीक़ रोई करे चवे थो सूरत ॿुधाए थी मिठो मोहम्मद करीम जुदा थियण वारो आहे। मुसलमान सही है नबी से जुदा थियण वारो आहे, सुभान अल्लाह। वो समझो था मौलाना अब्दुल कादिर रिंदु साहब रहमतुल्लाह अलैह तक़रीर पो करे त यूसुफ नबी वेचारे के ॿाहिरि ने खूह में छॾियो। माण्हू पाचनि सुभान अल्लाह, ॿई पुठियां टंगियनि, ऐं खूह में गोता तो खाए तूं त सुभान अल्लाह। छा वञण त इहे थिए अॼा न वधे बि सुभान अल्लाह, जन्नत जे नऊज़ बिल्लाह। बुज़ुर्ग तव्हांखे सेखारियो त काथे कहिड़ो लॻ हवा जेकॾहिं कंहिंजे शादीअ ते वञिबे त उनखे छा चइजे? मुबारक अबा हुकुम धणीअ जो। हवा शादीअ ते ईअं चइबो आहे न। वरी जेकॾहिं कंहिंजे तॾे ते वञिबे अबा मुबारक हुजे खट खाली त ईअं चवंदा, ईअं न चइबो। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने उन पोयनि घड़नि जो ज़िक्र तो कया। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु कुंड में रोए थो, चवे तो सूरत ॿुधाए रही आहे जेको महबूब मुस्तफा करीम जंहिंजो दीदार था कयूं, जे महबूब मुस्तफा करीम जे मजलिस में अची करे हणो ठारींदाऊं, अखरियूं ठारींदाऊं, दिलि ठारींदाऊं, उहो महबूब जुदा थियण वारो आहे। 1.25 लाख यारनि मां जेके अबू बकर सोने के रब करीम महबूब सां मुशाबतूं ॾिनियूं, ॿिए कंहिंखे अहिड़ियूं मुशाबतूं मां पंहिंजे अकाबिरीन जे मौजूदगीअ में जेको थोरो घणो पढ़ियो आहे ऐं मूंखे मुंहिंजे लाइ इहो एज़ाज़ आहे। मुंहिंजो उस्ताद मोहतरम साईं मीर मोहम्मद मीरक वारो, उहो बि साईं बेरवार जो शागिर्द, ऐं उस्ताद उलमा साईं मंज़ूर अमन साहब बि साईं बेरवार जो। इन जे लिहाज़ सां ॼण त साईं मुंहिंजो रूहानी चाचो लॻे। अब उस्ताद रूहानी अबू, उनजो दोस्त रूहानी भाउ। इन जे लिहाज़ सां पोइ मूंखे एज़ाज़ आहे जो मां भाइटियो जो चाचे जे साम्हूं ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ु रखां त इहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे, इन्हनि वॾनि जी शफ़क़त आहे। अल्लाहु अकबर। असहाबे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर सिद्दीक़ के रब करीम जेके महबूब मुस्तफा करीम सां मुताबिक़त मुशाबत वरी बे के सहाबे में नज़र न ईंदई। थोरो तवज्जो त कर, आका से जी उम्र मुबारक भी 63 साल, अबू बकर सिद्दीक़ जी उम्र भी 63 साल। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के 61 साल जी उम्र में ज़हर ॾिनो वियो। अबू बकर सिद्दीक़ के 61 साल जी उम्र में ज़हर ॾिनो वियो। आका सईं के ज़हर ॾियण वारा यहूदी, अबू बकर सिद्दीक़ के ज़हर ॾियण वारा यहूदी, आका सईं के ज़हर खाधे में ॾिनो वियो। अबू बकर सिद्दीक़ के ज़हर खाधे में ॾिनो वियो। आका सईं सां गॾु खाइण वारो सहाबी शहीद थियो। अबू बकर सिद्दीक़ सां गॾु खाइण वारो सहाबी शहीद थियो। पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न्याणी चकी का थिया, अबू बकर सिद्दीक़ जे न्याणी चकी का थिया। पाक मुस्तफा करीम जे वॾी न्याणी बीबी ज़ैनब मारा खादियूं थी। अबू बकर सिद्दीक़ जे वॾी न्याणी बीबी अस्मा मार खादिया। पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾोटे सोने हुसैन के शहीद कयो। अबू बकर सिद्दीक़ जे ॾोटे अब्दुल्ला बिन ज़ुबैर के शहीद कयो। हुज़ूर संजे ॾोटे के खिलाफ
जे मसले ते शहीद कयो अबू बकर सिद्दीक जे बेटे के अब्दुल्ला बिन जुबैर के खिलाफत जे मसले ते शहीद कयो हुजूर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा पन्याणा चेहरे जन्नती एक न्याणवर ते उस्मान बियो मिठड़ो वाली अबू बकर सिद्दीक जा पन्याणा चेहरे जन्नती एक हजरत जुबैर बियो मिठड़ो मोहम्मद पाण मिठड़ो हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पोया 15 ॾींहं ॾाढो बुखार रहियो अबू बकर सिद्दीक़ के पोया 15 ॾींहं ॾाढो बुखार रहियो पाक मुस्तफा करीम के पोया 15 ॾींहं ॾाढो मथे मुबारक में सूर अबू बकर सिद्दीक़ के पोया 15 ॾींहं ॾाढो मथे मुबारक में सूर हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम 17 नमाज़ूं न पढ़ाए सघिया अबू बकर सिद्दीक़ को 17 नमाज़ूं न पढ़ाए सघियो पाक मुस्तफा करीम पंजो खलीफो अबू बकर के मुकर्रर कयो अबू बकर सिद्दीक़ के पंजो मुसल्लो हवाले कयो अबू बकर सिद्दीक़ पंजो खलीफो उमर फारूक मुकर्रर कयो उमर फारूक के पंजो मुसल्लो हवाले कयो हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम आखिरी घड़ीअ में नमाज जी पारत कई अबू बकर सिद्दीक़ आखिरी घड़ीअ में नमाज जी पारत कई पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां पोयन घड़ीअ में वेहण वारी बीबी आशा अबू बकर सिद्दीक़ जे मथां वेहण वारी पोयन घड़ीअ में बीबी आशा हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम आखिरी घड़ीअ में दंदन घुरियो अबू बकर सिद्दीक़ आखिरी घड़ीअ में दंदन घुरियो हुजूर से के दंदन चबाड़े ॾियण वारी बीबी आयशा आका से के दंदन चबाड़े ॾियण वारी मिठड़े अबू बकर सिद्दीक़ के दंदन चबाड़े ॾियण वारी बीबी आयशा हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जेका 61 साल जे उम्र में सर ॾिनी वई साईं के पोयन घड़े में नज़ारो ॾाढी तकलीफ़ ॾिनी अबू बकर सिद्दीक़ के 61 साल जे उम्र में जेका ज़हर ॾिनी वई अबू बकर सिद्दीक़ के पोयन घड़े में नज़ारो ॾाढी तकलीफ़ ॾिनी पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूमर जे ॾींहुं दुनिया में वफ़ात कई अबू बकर सिद्दीक़ सूमर जे ॾींहुं दुनिया में वफ़ात कई पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेका साई अमनी चादर विधी वई सोने अबू बकर सिद्दीक़ जे मथां साई अमनी चादर मुबारक विधी वई पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाक जिस्म मुबारक जे खटोले ते रखियो वियो सागे खटोले ते अबू बकर सिद्दीक़ जो जिस्म रखियो वियो जंहिं जाइ ते आका साईं आरामिया जय जाते आका साईं जय जाते आका साईं आरामिया सागी जाते मिठड़ो अबू बकर सिद्दीक़ आरामिया अल्लाह रब्बुल आलमीन सोने अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु के रब करीम ले मुननो हो जो को कुरान मिठे मोहम्मद करीम दा इशारा समझदो अबू बकर सिद्दीक़ को जे यारी तमाम बिन को घणी हलाई वो भी इशारा रमज न समझे तो बियो केर समझे ये असा वारे छोरा एक बे सा इशारा एक बे सा कोड में गले न जो वडन के खबर न पवंदी आ साईं तासा पेरी कचरिया न तो कुछ लंदन गोरी होती आ स्टेज भी बुजुर्गन सा भरला वरी हयाती रही कदे हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम के बुधायो से अबू बकर सिद्दीक़ के तवा पान समझायो मुझे अबू बकर छातो तवे सही अबू बकर सिद्दीक़ चवे तो या सूरत बुधाए रही है तो महबूब मुस्तफा करीम जुदा थियण वारान आका से फरमान था मुझे अबू बकर सही समझो मुझे अबू बकर सही समझो हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम सफर जे पोयन जिहादन में ॾाढा बीमार थी पिया आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर वालों को पुछो पाक ने जो केजो वारो घर वालियूं समझी वयूं त बीबी आशा जे वारे जे बारे में पुछा करे रहिया मुझे आशा जो वारो कॾहिं ईंदो अॼु वारो कंहिंजो आहे आका साईं जन खे हुयूं 11 घर वारियूं अब घड़ियों या इजाजत फकत आका सही के खालिसतल लक मिन दूनिल मुमिनीन अल्लाह
जेकॾहिं आका सही घर वारनि खां इजाज़त न वठनि हा डायरेक्ट बीबी आशा ॾे हलिया वञनि हा त महबूब से के इन घड़ीअ में को गुनाह वग़ैरह छा थिए हा छा थोरो सम्झजो ॻाल्हि आका सही जेकॾहिं बिना पुछा जे हलिया वञनि हा त कंहिं घर वारे खे एतिरा जो हक़ बि पर छा चयूं त मां जेको मोड़ खां वठी करे हक़ कयो आहे आख़िरी घड़ीअ ताईं हक़ नथा ॻाल्हायो असां वटि वरी मुस्लमान शादीअ जा शौक़ीन वरी शादी करण खां बाद में बस जहिड़ो हिकु नज़र में बाक़ी ॿी इज़त जहिड़ो अथनि ई कोन थोरो हेॾे हलां चुप थी वियो छोरा चवंदा असां हिकु लाइ सिखंदा मोड़ साहिब ॿिनि खां छो न थियो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरे ते अदल इंसाफ कयो नंढा हा मां हलीमा सां थी फरमाए पई दादू शहर जा मुसलमान यार तवज्जो त कर आका सही तो के मौके केॾो हक़ सेखारियो अम्मा हलीमा सां थी फरमाए पई सॼो पासो मां पंहिंजे आका महबूब मोहम्मद करीम खे ॾींदी में सॼो पासो मुंहिंजो बचड़े मोहम्मद करीम खे हो खॿो पासो मुंहिंजे पंहिंजे पुट अब्दुल्ला खे हो सॼे पासे वारी थञ मूंखे मां पंहिंजे बचड़े मोहम्मद जे लाइ रखी ऐं खॿे पासे वारी थञ मां पंहिंजे पुट ऐं अॻे वॾड़ा चवंदा हुआ त ॿार जे लाइ वॾे में वॾी सिहत अम्मा जी थञ आहे वॾे में वॾी सिहत हाणे छोरो ॼमे ई नथो इस्पताल खां फीडर शुरू त माण्हू त सुञाणेसि ई नथी छा कयां तन हम दाग दाग शुद्ध पंबा कुजा कुजा न हम के अल्लाह वारे चवा त सजो जिस्म जख्मी आ पो पहाड़ रखा त शाते शाते रखा असा भी एजन मुसीबतन में फांसी विया हूं पो आलम बयान कन त शाते शाते हां अल्लाह अकबर अम्मा हलीमा सान फरमाए थी जदे मां खबो पासो पंजे बचड़े मोहम्मद करीम के पई खीर न धाईंदा मां परेशान पई थियां त लाइ मुंहिंजो बचड़ो बीमार न आहे वरी सॼो पासो पई ॾियां त खीर पिया धाइनि माना नंढे हूंदे मुंहिंजे महबूब ॿुधायो अम्मा मुंहिंजो हक़ सॼो पासो आहे खॿो पासो हक़ मुंहिंजे भाउ जो आहे अम्मा सॼो हक़ मुंहिंजो आहे खॿे वारो पासो मुंहिंजे भाउ जो हक़ आहे असां त चऊं भाउ मरे त घर बि कब्ज़े कयूं असां त चऊं भाउ मरे त घर में जेको प्लाट पियो आहे उहो बि कब्ज़े कयो भाउ मरे त खातो बि मटायूंसि इहे न साईं कंदो लोॾो ई नथा लॻे थो हिते काॾे बि तव्हां न वधंदा चङो हलो असांजे खेर पर अलाह से तव्हांखे दादू वारनि खे बचायो असां त जेतिरो हक़ खाइण जा शौक़ीन आहियूं ॾियणो त असांजे खाते में कोन्हे पोइ जेकॾहिं पोइ घड़ीअ में न पीउ पंहिंजे पुट खे चए पुट माण्हुनि ॾे इलाही मुंहिंजो कर्ज़ थी पेन पनो खणी आ त लिखाए चवंदो मरे न बाबो जल्दी मोबाइल में भरे त विझांसि मरे त पोइ छा जेके मुॾे बि माण्हुनि जा अथई पैसा उहे बि लिख बाबो सकरात में अथव ख़बर नथी पैसा वठण वेले पिणे बि ठीकु हो तूं बि ठीकु हो हाणे जेके पिणे ॾियण जी ॻाल्हि थो करे पिणे सकरात में सम्झे थो त ॾियण वारो पासो आहे अल्लाह सही शल परावन हक़न खाइण खां बचाए आमीन त चओ न ॾियो त न ॾियो कंहिंखे आमीन त चओ भला अल्लाह सही परावन हक़न खां बचाए रब करीम हराम जे माल खां बचाए हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम इंसाफ कंदा अदल कंदा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं सफ़र ते वेंदा त बि घर वारनि में कुणो विझंदा जंहिंजो कुणो निकिरे उनखे पाण सां गॾु ऐं असां वटि वरी उमिरि जो कुणो सदाईं नंढी माईअ जो निकिरंदी वॾी जे क़िस्मत में कुणो अथसि कोन नथा ॻाल्हायो कुझु मां पंहिंजे अकाबीर खां मोकल वठंदो हवाई न पाण वटि कुणो वरी छड़ो नंढीअ जो निकिरंदे वॾीअ जो खातो ई न हो जे सॼी ज़िंदगी लोड़ियो जे बचा ॾिना जे निभायो वरी उनजा कुणा ई सभु ऐं जेसिताईं वॾी सही नथी ॾे त वॾीअ सां अहिड़ी तो ख़िदमत करे जो सोचंदी त ख़ुदा अहिड़ो मुड़ुस बि के नसीबनि वारीअ खे ॾींदो चरियूं मायूं सही वठई वरी लेखी ॾेई कोन
ओ जी मतलब 5 लाख की गाल कदम ये के महीने में 3000 मिलंदा मरो म बेनजीर खाते वाला 25 तारीख को मुर्स एडा ते शरीफ सीधा जो घर वाली चौंदी त हेड़ो मुर्स त के खुदा है ओ जे के 3 तारीख में 3000 जी लालच ना 25 तारीख को पोसे बचाला जो मोकल को सवा बाहर निकरी 3000 माई मो निकता वरी सागो ही दंडो हता हल भेणा वया हड्डा साजा वे आज वया हड्डा साजा कमाण हले जो फ्री फ्री बस न घरवाई जे मथो कावड़ हुंदी सब होटल जा हंडा चटे इंदो घरवाई जे मथो अल्लाह सही शल रब करीम शल तो असा के महबूब मुस्तफा जे सीरत जे मथा अमल करण जी तौफीक अता फरमाए आमीन हुजूर अनवर अलैहिस्सलातु वसलाम महबूब सारत बचन तो शयूं खास कयूं जेके बिन के इजाजत न हुई यारन घरवार जी इजाजत महबूब के बे के इजाजत न है दंतनो ॾियणो महबूब सैयद ते फर्ज हो दंतनो आका सैयद ते फर्ज हो उम्मत ते सुन्नत उम्मत ते छाए तहज्जुद जी नमाज महबूब सैयद मता फर्ज व मिनल लैल फतहज्जत बिही नाफिलतल लक असाई अबअसक रब्बक मकामम महमूदा तहज्जुद जी नमाज आका सैयद ते फर्ज असां ते फर्ज ना है असां त हे ही फर्ज कोन ता पढ़ो तहज्जुद जो फर्ज हो जे त केर पढ़िया हवाई आहे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जितिया मुबारक समेत नमाज पढ़ाईंदा